ब्रेकिंग न्यूज़ शामिल कदासी घोटके में महर भाइरनि जी शमूलियत बाद पीपल्स पार्टी ॿिनि धड़नि में विरहाइजी वई आहे। आदिलपुर जे धारे जा भाइरनि ऐं महर भाइर हिक ॿिए जा माण्हू टोड़ण शुरू करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल माण्हू सुबुह जो राजा हाउस ऐं शाम जो जाम हाउस ते हाज़िरी भरण लॻा। ॿिन्ही ग्रुपनि जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत बाद क़यादत पारां सरचाउ करण में नाकाम थी वई आहे। घोटकीअ जे तक PS21 जे टिकट हासिल करण लाइ ॿिन्ही ग्रुपनि पारां ज़ोर आज़माई शुरू करे छॾी। सरदार राजा खान महर पारां PS21 ते चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। ॿिए तरफ़ धार जा भाइरनि बि जाम हाउस ते इत्तेहादियुनि सां कार्नर गॾिजाणियूं शुरू करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टीअ पारां PS21 जी टिकट सरदार राजा खान महर खे मिलण ते जाम सैफुल्ला खान धारे जो संदसि आॾो मुक़ाबले लाइ संदरा ॿधी छॾिया। महर सरदारनि जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत बाद PS21 जे तक ते सियासी सरगर्मियूं ॾिसण में अची रहियूं आहिनि। इलेक्शन वेझो ईंदे ई सियासी माण्हुनि खे सालनि खां फोत थी वियल माण्हुनि जूं ज़रख़्वाहियूं पिणु यादि अची वयूं। घोटकीअ जे PS21 ते सरदार राजा खान महर, जाम इकरामुल्लाह खान धारे जो सरदार पप्पू खान चाचड़, जाम सैफुल्ला खान धारे जो मीर इफ्तिखार अहमद खान लुंड समेत ॿिया उम्मीदवारनि जो इम्कान ॾेखारियो पियो वञे। घोटकी ज़िले में सियासी सूरतहाल दिलचस्प ॾिसण में अची रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कदासी घोटकीअ में महर भाइरनि जी शमूलियत बाद पीपल्स पार्टी ॿिनि धड़नि में विरहाइजी वई आहे। आदिलपुर जे धारे जा भाइरनि ऐं महर भाइर हिक ॿिए जा माण्हू टोड़ण शुरू करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल माण्हू सुबुह जो राजा हाउस ऐं शाम जो जाम हाउस ते हाज़िरी भरण लॻा। ॿिन्ही ग्रुपनि जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत बाद क़यादत पारां सरचाउ करण में नाकाम थी वई आहे। घोटकीअ जे तक PS21 जे टिकट हासिल करण लाइ ॿिन्ही ग्रुपनि पारां ज़ोर आज़माई शुरू करे छॾी। सरदार राजा खान महर पारां PS21 ते चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। ॿिए तरफ़ धार जा भाइरनि बि जाम हाउस ते इत्तेहादियुनि सां कार्नर गॾिजाणियूं शुरू करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टीअ पारां PS21 जी टिकट सरदार राजा खान महर खे मिलण ते जाम सैफुल्ला खान धारे जो संदसि आॾो मुक़ाबले लाइ संदरा ॿधी छॾिया। महर सरदारनि जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत बाद PS21 जे तक ते सियासी सरगर्मियूं ॾिसण में अची रहियूं आहिनि। इलेक्शन वेझो ईंदे ई सियासी माण्हुनि खे सालनि खां फोत थी वियल माण्हुनि जूं ज़रख़्वाहियूं पिणु यादि अची वयूं। घोटकीअ जे PS21 ते सरदार राजा खान महर, जाम इकरामुल्लाह खान धारे जो सरदार पप्पू खान चाचड़, जाम सैफुल्ला खान धारे जो मीर इफ्तिखार अहमद खान लुंड समेत ॿिया उम्मीदवारनि जो इम्कान ॾेखारियो पियो वञे। घोटकी ज़िले में सियासी सूरतहाल दिलचस्प ॾिसण में अची रही आहे।